नाज़रीन, बदीन खां ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। अल्ताफ़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन मुंहिंजे पुट खे बंदूक जा फायर करे ज़ख़्मी कयो वियो आहे। जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। गीनो कोल्ही जी प्रेस कॉन्फ्रेंस। तफ़सील मूजिब बदीन गीनो कोल्ही नेशनल प्रेस क्लब बदीन पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजो पुटु राजा जेको जुमो उर्फ़ टिलू कोल्ही ते पैसा घुरंदो हो, जवाबदार जुमो मुसलसिल पैसा घुरण बावजूद पैसा न ॾेई रहियो हो। मुंहिंजे पुट राजा हिन भेरे जीअं पैसा घुरिया, जुमो उर्फ़ टिलू कोल्ही बंदूक जा फायर करे राजा खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। मौक़े वारदात ते जुमो उर्फ़ टिलू कोल्ही जे हथ में बंदूक हुई जंहिं फायर कया ऐं उन सां गॾु कांजी जे हथ में कुहाड़ी हुई जन खे असां लाइट जी रोशनी ते सुञातो। रड़ियूं करण ते भॼण में कामयाब थी विया। उन बाद असां राजा खे जल्दी खणी बदीन थाणे ते पहुतासीं। NC कटाए इलाज जो लेटर वठी इंडस अस्पताल वियासीं, जितां असांखे लाल बती हैदराबाद रेफर कयो वियो। हैदराबाद खां इलाज कराए वापसि पहुची असां बदीन थाणे ते जवाबदार जुमो उर्फ़ टिलू ऐं कांजे ही कोल्ही ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई। गीनो कोल्ही चंदर मुकेश जो चवणु आहे त FIR में नामज़द जवाबदार खुलेआम घुमी रहिया आहिनि। असां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन खे अपील था करियूं त जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।